उतरे लाड़ जो सख्त मुकाबलो सोचे समझी बिड़ो। वाह पहला नवा साईं मुमताज शाह पान वेही रहियो। साईं एजाज शाह सख्त मुकाबलो होशियार दी पठान होशियार फतेहदीन शाह सैयद भावन शाह वाह पहला नवा लाला रही पठान पेरी मल किरी चुको आहे। बी मल जो मुकाबलो ताजे ने खिपरे जे इलाइक़े साईं दीनपुर सैयद बुखारी सादात माया ने गुजार चमाट बीड़ी दुकान बंद अख चिमण बंद मलई है बाकायदे ये थी जी पेटो लगे बा सा घुटे मल ॾिसो बेरो 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 वाह फकीर का मिले गोरा हेंगोर जावा बेरो घोड़े सा बेरो घोड़े सा बे नसीबी गाला फतेह शिकस्त अल्लाह जो थमा भई पहलवान वाह जमाली वाह खान साहब वाह लाला रही पठान सख्त जाटो आयो वाह दोस्त ने गुज़ार शायद मश्किरी न करो हे मलाकड़ो इन में सियासत न हलंदी। वाह सोना शहजादा पहलवान तव्हां ॿिन्हिनि जा गोॾा खोले वरी पंहिंजे मुक़ाबले मथे मुक़ाबले अचनि गॾिजी वञो ॿई ॼणा गॾिजी वञो फ़ैसिलो थियणु घुरिजे परे परे जा माण्हू आहिनि फिट न गाया आहिनि माण्हुनि जो सफ़र तमामु ॾुखिया आहिनि महिरबानी करे फ़ैसिलो करो हल खुदा जो कसम ते मलू कोसो जे हाणे कॾो को किरी पिया फ़ैसिलो करो ॿई नौजवान आहियो ॿई नओं रत आहियो साईं जानब शाह जा असां मलो ॾिठो माशूब टीमूं ॾिठ कराई बख़्शी दी हथ बंदा त फ़ैसिलो थींदो। 200 माण्हू किथां किथां आया आहिनि उन्हनि वीचारनि खे वरी पंहिंजे बचनि में वञिणो आहे पंहिंजनि मागनि ते पहुचणो आहे खुदा खे मञो त पहलवान इलाही भले साईं फजुर थी वञे अधो न थींदो। वाह खान साहब वाह खान साहब दोस्तों ने गुज़ार शाह वेरो अञा दुआ थींदी वेरो अता वेरो केर विहारे इन्हनि खे अता दुआ थींदी मूं पहिरीं में चओ त दुआ घुरायो पहिरीं चओ तो वेंदे न लॻा के दुआ घुरायो वेही रहो महिरबानी करे वेही रहो